दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ 9 मई वाक़िअनि जे केसिस जी ॿुधणीअ लाइ नयूं फ़ौजी अदालतूं ठाहिण जी तरदीद करे छॾी। सियालकोट में पाक फ़ौज जी हिमायत में रैली खे ख़िताब कंदे ख़्वाजा आसिफ़ चयो त नयूं फ़ौजी अदालतूं न पियूं ठाहियूं वञनि। अॻुवाट फ़ौजी अदालतूं ऐं क़ानून मूजिबि आहे उन तहत ई केस हलाया वेंदा। 9 मई जा वाक़िआ पाकिस्तान जे वजूद ऐं सालमियत ते हमिलो हो। हिकु शख़्स रुगो पंहिंजे इक़्तिदार लाइ मुल्की सुञाणप ते हमिलो कयो। मियांवाली एयरबेस ऐं कोर कमांडर हाउस ते हमलनि ऐं भारत जे हमलनि में को फ़र्क़ु नाहे। हमलो कंदड़ शिरपसंदनि जी सुञाणप थी चुकी आहे। खेनि कटहरे में आंदो वेंदो। मुल्क में तरक़ीअ जो अमल रुकिजी वियो आहे। हुकूमत अवाम जी जान ऐं माल जी तहफ़ुज़ में नाकाम थी वई। रुगो 10 सालनि खां खुशहाल पाकिस्तान जा नारा ॿुधी रहिया आहियूं, पर सूबे में रुगो बदमनी ऐं टारगेट किलिंग आहे। जमात इस्लामी जे अमीर सिराजुल हक़ चयो आहे त 19 मई ते ज़ोब में मथस आपघाती हमलो कयो वियो, पर ख़ुशकिस्मती सां महफ़ूज़ रहियुसि। वसीलनि सां मालामाल बलोचिस्तान बारूद जो ढेर बणिजी वियो आहे। अवाम खे अकेलो न छॾींदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु 3 ॾींहनि जे दौरे ते आज़ाद कश्मीर रवानो थींदो। बिलावल भुट्टो सुभाणे आज़ाद कश्मीर कानून साज़ असेंबली जे इजलास खे ख़िताब कंदो। पीपल्स पार्टी जो 23 मई ते ज़िले बाग में जलसो बि थियल। जलसे खे बि बिलावल भुट्टो ख़िताब कंदो। इमरान खान जी ग़लत पॉलिसी सबबि कश्मीर काज़ खे नुक़सान पहुतो। बिलावल भुट्टो ज़रदारी समूरी दुनिया में कश्मीर जो केस विढ़ियो। कश्मीर मामले ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त इमरान खान खे आइनी तरीक़े सां इक़्तिदार मां हटायो वियो, पर इमरान खान इक़्तिदार मामरनि खे बंदि घिटीअ ताईं पहुचाए छॾियो आहे। सियासी मुखालफ़त खे दुश्मनीअ में तब्दील नथो करे सघिजे। पाकिस्तान में हज ऑपरेशन की शुरुआत थी वही। कराची में PIA की पहिरीं उड़ाम 328 हज पांदीड़नि खे खणी भले पार रवाना थी वही। इस्लामाबाद, लाहौर ऐं फैसलाबाद में परॾेही उड़ामनि ज़रिए हज पांदीड़ा रवाना थिया। हज पांदीड़नि खे रुख़सत करण लाइ साज तक़रीब कोठाई वई। मुल्की सलामतीअ लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरी वयूं। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में पाक फ़ौज की हिमायत में धारदार रैलियूं। पाक फ़ौज जिंदाबाद जा नारा। पनवाखिल, हाला, तंगवाणी ऐं ॿियनि शहरनि में पाक फ़ौज सां यकजहती जे इज़हार। शहीदनि ऐं गाज़ियुनि खे बेटा पेश अॻवान जो चवणु आहे त पाक फ़ौज मुल्की सरहदुनि जी हिफ़ाज़त करे रही आहे। दुश्मन जी साज़िशुनि खे नाकाम बणाए वेंदो। सिंध में हाणे मेवनि जो बादशाह अंब न रुगो उन्हारे में पर सियारे में भी तैयार थी सघंदो। सिंध जे ज़राअत खाते जे रिसर्च विंग पारां अंबनि जी 4 क़िस्मनि जो तजुर्बो कामयाब। मीरपुर ख़ास में हिक वण ते ऑस्ट्रेलियन ऐं थाईलैंड वैरायटी जो तजुर्बो कयो वियो। सदाबहार अंब जी वैरायटी जनवरी ऐं जून खां अलावा साल जा 10 महीना मेवा ॾींदी। अंब जी नई वैरायटी महिराण जून, नवंबर ऐं जून में पैदावार ॾींदी। ऐं उत्तर अमरीकी मुल्क एल्सवाडर में फुटबॉल स्टेडियम में भाॼ पवण सबबि 9 ॼणा लताड़जी फौत ऐं केतिरा ई ज़ख़्मी। परॾेही ख़बरूं इदारे मूजिबि स्टेडियम में मैच रचियल हुई। शौक़ीननि जी आमद वक़्तु भाॼ पइजी वई। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो।